मंछर जो माज़ी हो सो वॾो हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर हो जेको असांजी हीअं सम्झी बाज़ू हो मंछर हो त जेकॾहिं असीं मच्छी मारियूं असांजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं एग्रीकल्चर करियूं त असांजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं माल तयारियूं त असांजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं पखियूं मारियूं असांजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं मंछर सुकंदो हो त 1.25 लख जो हूंदो, जो ॿुॾंदो त लख जो हूंदो। छाजे लाइ त एतिरो हिन में कुदरती शयूं हुयूं जो मंछर सां 3 दफ़ा सुकंदे दफ़ा तॾहिं बि असां मंछर माइग्रेशन मल्हाहनि न हितां जी हारी न हितां जी माइग्रेशन कई। छो जो मंछर जी एतिरी असां सतह हूंदी जो असीं साल बि वेही खाऊं त असांखे का गुंजाइश कोन हूंदी। छो जो मंछर सुकी वेंदो त असांजा कुदरती बीह जेके हूंदा हुआ, लोड़ जेके हूंदा आहिनि, पबड़ियूं पनियूं जेके हूंदा आहिनि, असांजे माल मुगे जे वधीक ख़ुशि हूंदो आहे। पर जेकॾहिं मंछर में पाणी अची वेंदो आहे त मच्छियूं पखियूं ऐं उन खां गाह वरी ॿीं चोण थींदा आहिनि, असां वरी ख़ुशहाल थींदा आहियूं। हितां जी आबादी जेको कुदरती हड़ई फसल सां हुया, जंहिंजे करे हीउ मुल्क ख़ुशहाल हो। पर जॾहिं 1990 में मंछर में हीउ जेको हुन चया त पाणी आयो एम्यूनिटी डैम जो, जेको असांखे चयो वियो त बाबा हीअ असां रईस केनाल जो पाणी खणी तव्हांखे मंछर में मिठो पाणी ॾींदासीं, ऐं असां ॾाढा ख़ुशि थियासीं। पोइ इहो आहिस्ते आहिस्ते मंछर जो बर्बादु थींदो। मंछर कुदरती शयुनि सां मालामाल थी वेंदो जेकॾहिं इहो एम्यूनिटी डैम जो पाणी जेको बलोचिस्तान पंजाब खां अचे पियो, जेकॾहिं हींअर बि हू कढनि त असीं उहो बाईपास करे दरिया सिंध में छॾींदा। हिन खे बि बाईपास करे वरी बि लालबाग टेल अड़ल मञा वञी लालबाग मां छॾींदा इन ई दरिया सिंध में, हू बि ठही बाईपास वञी उतां छोड़ करे। जेकॾहिं मंछर में जॾहिं मिठो पाणी अचे ऐं मिठे पाणी खे उते के नए नालनि जो पाणी अचे थो ऐं मिठो फ्रेश पाणी थी वञे, जंहिंजो TDS 800 600 800 1200 खां वधीक पवंदो पिए, उन पाणीअ खे बि उन डैम जो पाणी जीअं अचे पियो हू वञे पियो। हिन जी 112 RL रखियल आहे पुटे साहिब जे दौर में। उन वक़्तु बंद जी हाइट ही सिर्फ़ु 16 फुट 1974 में। हाणे बंद जी आहे हाइट 31 खां 35 फुट। उन वक़्तु पेचिंग जी सिर्फ़ु 1 किलोमीटर, हाणे पेचिंग आहे 60 किलोमीटर। उन हूंदे बि ऐं मंछर बंद जी ॾिसो पिया केतिरी आहे, खॾ ते बीठा आहियूं त उन हूंदे बि पाणी हींअर जेको हिननि बहानू करे ऐं पाणी मंछर मां जेको खारो कढी मल्हाइण खे बेहाल बेरोज़गार कयो आहे। हाणे ज़मीदारनि खे चवंदा त असां खारो पाणी कढूं था, उहे हुन हिमायत में आहिनि। असांजो हिमायत वारो केरु कोन्हे। हिननि जी याको त इहा त अड़ल टेल जेका आहे 1954 में ठही आहे, जेके लालबाग चयो थो वञे, उनजी कैपेसिटी मूरागी आहे 14,000 क्यूसेक, जेको दरिया में पाणी छोड़ंदो करे। मंच दरिया मां जी अचे थो 5,000 क्यूसेक। हाणे इहो हिन जो हेठि जेको 1954 में ठहियलु अंग्रेज़ जो ठहियलु आहे। हाणे असां हिनखे बार चवणु लॻायूं त बाबा त अड़ल हेठि खे न पर टेल खे तव्हां इन जो 50,000 क्यूसेक जो हिन निकाल ठाहियो। जीअं त असीं 2010 जी ॿोॾि में बि असीं 10 ॾींहं पाणी असांखे 8 ॾींहं बि वधीक दरिया में वञिणो पियो, पर मंछर मां पाणी कोन कढी सघे। 16 फुट नारो 22.5 फुट थी वियो, मंछर ओवरफ्लो थी ऐं 7 ताले खे सॼे खे ॿोड़े फिरी। असां बार चवंदा कयो बाबा मंछर मां जेको केनाल आहे अॻे त दरिया मिलंदो असांखे 3 महीना, पर हाणे थो मिले असांखे सिर्फ़ु 15 ॾींहं। फ्लड आई फ्लड 15 ॾींहंनि जो पाणी मथे डैम ठही हलिया त 15 ॾींहंनि जो जेको पाणी असां वटि मंछर में चढ़े कीअं। जेकॾहिं असांजे 50,000 क्यूसेक जो निकाल हूंदो ऐं 50,000 क्यूसेक जो पाणी असीं दरिया मां खणी मंछर खे चंद ॾींहंनि में भरे सघूं था, पर उहो बि हिननि वक़्तु कुझु बि न कयो। इहो हलवा मंछर में फ्लड थो हुजे, ज़ोरी पाणी कढी। हाणे इन जे करे हाणे हितां जा 50,000 माण्हू बेरोज़गार आहिनि। बलाह जेके माइग्रेन उन खां वाह सवाह हीउ जेको केनाल तव्हां ॾिसो था, इन जो ॾिसो केतिरो तानसर केनाल मंछर खां बूबकार वारे पासे जेको आहे केतिरो हेठि आहे, मंछर सिल्ट थी वियो आहे। हीअ ढंढ दुनिया जे लेवल ते 16 नंबर में आहे ऐं दुनिया जे लेवल ते हीउ वॾो ड्रेम आहे। जेकॾहिं हिन खे कुदरती ढंढ आहे, कंहिं गवर्नमेंट कोन ठाही आहे, कुदरती ठहियल आहे। हिन खे कुदरती जेके नयूं नाला आहिनि 14 आहिनि, उन में 4,000 किलोमीटर जो पाणी बारिश जो हिन में ठहणो पए थो। उन खां अलावा दरिया सिंध जो पाणी उहो बि हिन में कोन थो अचे, पर पोइ बि नए नालनि जो पाणी ऐं ख़रीफ़ में जेको अचे थो बलोचिस्तान मां मिठो पाणी, कुझु नए जो पाणी, हिन जो TDS सालों साल ठही थो वञे। पर कहिड़े महीने में? अगस्त, सेप्टेंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर थी जनवरी खां पोइ ही पाणी वरी ख़राबु थियो, मुसलसल सां निकिरे थो। हिन वक़्तु कराची में पाणी आहे कोन, दरिया सिंध में पाणी आहे कोन, ऐं तव्हां हिनखे डैम बनाईंदो मिठे पाणी जो त हीउ तव्हांखे वक़्त सां कमु ईंदो। ऐं हिन में 100 फुट पाणी रखो, 50 फुट रखो, हीउ तव्हांजी मिल्कियत आहे, हीउ माण्हुनि जो जापो आहे, हीउ कुदरती झील आहे। हिनखे त जेकॾहिं तव्हां बचाईंदो बची सघे थी, तव्हांजो माण्हू वरी बि वापसि थी सघे थो। हीउ मंछर साॻो
सरसब्द थी सघे थो जेकॾहिं तीअं एमएन टैंक जो पाणी RPO 1 मां कढी ऐं दरिया सिंध खां अॻियां घारे के ॾींहुं पहुचाईंदो त इंशाअल्लाह मंसूर वरी बि साॻी मौज में ईंदो ऐं कामयाबु थींदो। यार मंसूर ढंढ जी जो ज़वाल ना है पर हिकिड़ी पूरी तहज़ीब आहे जंहिंजो ज़वाल आहे जेको असीं ॾिसूं वेठा। मंसूर जा रहवासी हुजण जे नाते असीं ॾिसूं वेठा त मंसूर गुज़िरियल 27 सालनि खां वठी आहिस्ता आहिस्ता हिकिड़ी तमामु वॾी तबाही तरफ़ वधी रहियो आहे ऐं उहो तबाही ॿिनि एरियाज़ में असांखे महसूसु थियनि थियूं। हिकिड़ो त आहे मंसूर जे अंदरि ऐं ॿियो आहे मंसूर जे ॿाहिरि। गुज़िरियल ॾेढ ॾहाके खां यानी 15 सालनि खां वठी मंसूर वरी जेको आस पास जा ॿिया इलाइक़ा आहिनि यानी मंसूर जे बंद खां ॿाहिरि वारा जेके इलाइक़ा आहिनि उते छाकाणि त मुसलसल MNB ड्रेन जे ज़रिए खारे पाणी जे बीहण जे करे मंसूर ढंढ जे अंदरि उनजी सीपेज थी आहे ऐं असां वटि जर जेके आहिनि उहे खारा थी विया आहिनि ऐं जर खारा थियण जे करे वरी मंसूर खां ॿाहिरि ॿिनि हिसनि जी वॾी तबाही आई आहे, ॿिनि क़िस्मनि जा नुक़सान थिया आहिनि। हिकिड़ो इहो आहे त जर खारा थियण जे करे जेका असां वटि ज़रायत आहे जेका आबादकारी थिए थी उहा सख़्तु मुतासिर थी आहे छाकाणि त असीं तेल जा आबादगार आहियूं उन सां काफ़ी ज़्यादातर फसल जेके आहिनि उहे थियनि कोन था। ऐं ॿियो जेको वॾो नुक़सानु थियो आहे इहो थियो आहे त जर खारा थियण जे करे असां पीअण जो पाणी उहो असां वटि खारो थी वियो आहे जेको पीअण जे लाइक़ु कोन्हे। हिन वक़्तु असां वटि भान सैदाबाद खां वेंदे जेकॾहिं सेवण ते वञूं त रोड जे ॿिन्ही पासनि खां मुंहिंजे ख़्याल में कोई 125 खनि ॻोठ आहिनि जिन में पाणी पीअण जे लाइक़ु न आहे ऐं उहे जर खारा थी विया आहिनि। हाणे इन सॼे इलाइक़े जे अंदरि हिकिड़े पासे असांखे खाॿे हथ ते असांखे दरिया आहे ऐं साॼे हथ ते असां वटि जेको आहे सो जबल आहे। इन सॼी पट्टी जे अंदरि इहा मुंहिंजे ख़्याल में कुल 1 लख आबादी थींदी लॻभॻि जेका न पाणी खारे पाणी जे करे सख़्तु मुतासिर थी आहे ऐं इहो पीअण जो पाणी जे लाइ माण्हू हिते हुते बाथू खाईंदा वठनि था। जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त ख़ासि तौर ते शाम जो हिन सॼे इलाइक़े जे अंदरि जेकॾहिं किथे जर जेको मिठो पाणी आहे पीअण जे लाइक़ु मिठो त नथो थी सघे पीअण जे लाइक़ु अहिड़ो जेको ड्रिंकेबल हुजे अहिड़ो जेकॾहिं कोन पाणी को जर मिली पवे को नलको मिली पवे त उते एॾी वॾी रश थिए थी ऐं माण्हू बाक़ाइदे उनजी ख़ुशियूं मल्हाइनि था त पाणी असां वटि मिठो निकिरी पियो आहे। न त ज़्यादातर जेके माण्हू आहिनि इन सॼे वॾे इलाइक़े में माण्हू डोड़नि था के मोटरसाइकिल ते ज़्यादातर मुख़्तलिफ़ ट्रांसपोर्टेशन जे ज़रिए हाणे त रक्षा रेड़ा उहे सभु निकिरी पिया आहिनि जेके कमर्शियली इन पाणी खे सेल कनि था ऐं असां वटि पाणी ईअं सेल थिए थो ॿारड़ी जे अंदरि जेको कंहिं ज़माने में असां वटि खीर विकिरो थींदो उन तरीक़े सां पाणी बाक़ाइदे झरियुनि में विकिरो थिए थो ऐं हिन वक़्तु जेका झरी आहे उहा 60 रुपए में विकिरो थिए थी जेका शहर में इहा 30 रुपए में विकिरो थिए थी त एतिरो महांगो पाणी माण्हू ख़रीद कनि था। असां हालांकि दरिया जेको असांखे 6-7 किलोमीटर जी फ़ासिले ते आहिनि पूरी पट्टी में ऐं 6-7 किलोमीटर ते दरिया हुजण बावजूदि बि असांखे वाटर सप्लाई हीअ ॾेई सघनि था आराम सां हिन में को मसइलो न आहे। पर ख़बर न आहे छो मूंखे त लतीफ़ साईं जो बेत बार बार यादि ईंदो आहे त पाणीअ मथे झूपड़ा मोर वञे मरनि। सो असीं पाणी जे मथां झूपड़ा ठाहे वेठा आहियूं पर असीं उञ मरूं था ऐं सरकार जो को बि तवजो न आहे।